भूरो भूरो रंग जंहिंजो चोलो जंहिंजो लाल हथूंगे जे गलियुनि में घुमे पियो माता गंगा जो आला। खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगे में हर साल जीअं हिन साल बि साईं साध पुरुषनाराम जे 114वीं वरसी वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई है। वरसी जी शुरूआत मंदिर जी मज़हबी रस्मात सां अदा कई वई। इन मौक़े ते यात्रियुनि वॾे अंग में शिरकत करे पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। साईं पुरुषनाराम साहब ही संत आहे, हिन 12 साल बबुर ते वेही हिन योग कमायो, हिन मालिक खे पंहिंजो कयो ऐं ही संत सूफ़ी संत आहे। ही इंसानियत जी दर्ज ॾिए थो ऐं इंसानियत जे लाइ करे थो। का ज़ात पात जी भेद कोन्हे हिन संत वटि। जेको बि अचे थो हिन दर तां पंहिंजो सुवाल जेको बि खणी थो अचे ऐं पूरी करे वञे थो। नंढपण खां ई नाम जपियो सतगुरु साईं परमात्मा जो ऐं तंहिंखां पोइ जाम साईं जा परचा आहिनि। के अहिड़ा सेठ हुआ, हिकिड़ो सेठ आयो साईं मूंखे औलाद खपे, औलाद में 7 नियाणियूं आहिनि पर साईं मूंखे पुटु औलाद खपे। साईं वरी दुआ कई, उनखे पुटु औलाद थियो पर वरी उहो औलाद वरी साॻी छोकिरी थी वई। पोइ वरी साईं भाई वियो सेठ, उनखे चई त भई मूंखे छोकिरी थी आहे, हाणे छा करे। साईं उनखे थोरो हथड़ो घुमायो, हिकदमि कुदरत परमात्मा सां उहो छोकिरीअ में जा छोकिरो थियो। नालो साईं पंहिंजे हथ सां रखियो धनक। तमामु पुराणे वक़्त जी ॻाल्हि आहे। सचो साईं असांजो मिठी खां आया ज्ञानदर पहुचे मातली में। मातली खां मेलो साईं जामदूं लॻे थो। तंहिंखां पोइ साईं टंडो लहर में आया आहिनि, पोइ बीपुर खास में आया आहिनि। आख़िरी जेको आहे सो धाम साईं जो हिते टाइम थियो ॾे। साईं जॾहिं हिते आया त असांजा जेके वॾा बुज़ुर्ग हुआ उन्हनि साईं जी ख़िदमत कई, शेवा कई ऐं साईं उन्हनि खे दुआ कई त भई हाणे मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे, ऐं हाणे जीअरे समाधि वठंदुसि। सिंध धरती सूफ़ियुनि ऐं संतनि जी धरती आहे। साईं पुरुषनाराम हथुंगे में काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे त हिते संतनि जो मेलो लॻंदो आहे। हर साल अॻे लॻंदो, हाणे हर महीने हिते मल्हायो वञे थो। इंडिया में बि यानी कि साईं जा मेला तमामु सुठा मल्हाइजनि था। पूरे पाकिस्तान ऐं कॾहिं कॾहिं दुबई वग़ैरह जा महिमान बि हिते ईंदा आहिनि। साईं पुरुषनाराम जो मेलो ईअं वॾी धाम धूम सां हली रहियो आहे, जंहिंमें पूरे सिंध जे खां माण्हू आयल आहिनि ऐं हर साल वांगुरु हींअर बि वॾो माना तमामु सुठो बंदोबस्तु कयल आहे। सालानी वर्सी आहे जेका असीं धाम धूम सां मल्हाए रहिया आहियूं। हिन में सिंध जा वॾा फ़नकार आया आहिनि, सोनू, सुशील कुमार, बाबू सागर ऐं ॿिया सिंध जा फ़नकार आहिनि। भजन कहता, सत्संग कंदा, सही रात भंडार होता। धरती के बहुत ही हमारे बड़े जो हमारे बुजुर्ग हैं और हम इसको मानते हैं। हम तो क्या जो भी इधर आता है, इधर इसकी जो भी नेक ख्वाहिशें रख के आता है वो उसकी पूरी होती है। और इधर हर साल पूरी धाम धूम से मेला लगता है। पूरी कहाँ हर जगह से इधर लोग आते हैं। बहुत ही शुक्रिया आपका, आप आए। ॾाढो सुठे नमूने मल्हायो वञे पियो। हिते असां वटि ॾाढा परे परे खां महिमान आयल आहिनि साईं जी हिते दरबार में हथुंगे में। हीअ जेके महिमान परे खां आहिनि वॾा हिन जा महिरबानी, वॾा कुर्ब हिननि जा। ऐं उन खां पोइ अव्हां जी वॾी महिरबानी जेको तव्हां ॿ क़दम भरे असां वटि आया। राम जे दर ते अची करे तमामु घणो आनंद मिले थो। हिते पंहिंजा हिंद सिंध जा माण्हू अचनि था, दुबई खां वठी जेको बि आहे, चाहे केरु अमीर ग़रीब जी त को बि तफ़रीक़ न आहे। तमामु घणी ख़ुशी थिए थी अची। साईं जा पर्चा वॾा अथई, साईं जा पर्चा एतिरा जो मां बेसिकली थरपाका सां बिलोंग करां थो ऐं साईं जा पूरी हर जॻह ते पूरे सिंध मां जेको प्रेमी ईंदा आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहो त अॼु पूरी दुनिया में जेको साईं जो ॾियारो मिलायो वेंदो आहे। साईं असांजो पूरो शेर नालो आहे, साईं पुरुषनाराम नालो आहे ऐं 12 साल बबूर ते वई तबशा साईं कई असांजे। ऐं हिते जेको माण्हू रोईंदो अचे थो, खिलंदो वञे थो। हिन दर ते बसि चवण दर्द न आहे, हर शइ हिते मिले थी, हर शइ जी आहे। साईं असांजो सचो पूरो शेर आहे। असल में हिते हथुंगे जा आहियूं। हींअर असां खिपरे रियाज़ कयूं पिया। असां हर साल हिते साईं जो मेलो लॻंदो आहे, होॾे धाम धूम सां ॾाढो इंजॉय कंदा आहियूं। हिन साल बि ॾाढो रश जाम आहे, असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। असांजी हाज़िरी बंदा आहियूं, दरबार में मथो टेकंदा आहियूं, इंजॉय कंदा आहियूं ऐं साईं ख़ुशहाल ज़िंदगी लाइ दुआ गुज़रंदा आहियूं। अब जिन जो अॼु 114 वर्सी मेलो आहे ऐं साईं जिन जी महिमा अपरंपार आहे। तव्हां ॾिसी रहियो आहे केतिरी सच हिते रश लॻी पई आहे। किथे किथे जा माण्हू हिते आया आहिनि। हीअ संतनि जा दर आहिनि। हीअ वर्सूं मेला सचनि माण्हुनि जे पोयां लॻा रहनि था। दुनिया में उन्हनि ई पंहिंजो नालो कयो आहे। उहे ई संत सॾाराया आहिनि, उन्हनि जे दर ते ई मेला लॻा आहिनि। जिन पंहिंजे पाण खे सुञातो आहे, जिन पंहिंजे अंदरि मौजूदु उन भॻवान खे, उन ईश्वर खे
उन रूहानियत जी जोत खे सुञातो आहे। को बि अमीर, को बि वॾो पैसे वारो माण्हू, को बि सियासतदान उन जे दरनि ते मेला नथा लॻनि। जे मेला किथे लॻनि था उहो बि को सियासी मुफ़ाद जे हिसाब सां ऐं उते वञण वारा कुझु ख़ासि माण्हू हुजनि था, पर ही दरश इलाही आहिनि। हिते बिना लालच, बिना कंहिं ख़्वाहिश जे सिर्फ़ु हुन जो दर्शन करणु, हुन जी नाले जी महिमा खे ॿुधण जे लाइ परे परे खां माण्हू हिते अचनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।